बुज़दार वॾा परसां ॻोठ मुट में शर बरादरी जे ॿिनि धुरियुनि ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो थी वियो, जंहिंमें लठियूं लॻण सबबि हिकु औरत ज़ख़्मी थी वई। ज़ख़्मी खे हथ में लठ लॻण सबबि हथु शदीद ज़ख़्मी थी वियो। ज़ख़्मी हालत में बुज़दार वॾा थाने ते पहुची जवाबदार सजाद शर ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई वई। ज़ख़्मी औरत मेडिकल लेटर वठी बुज़दार वॾा अस्पताल पहुती, जितां खेसि मीरवा रेफर कयो वियो। ॿिए पासे गुलाम अली शर पंहिंजी पीअसनि माउ ऐं ज़ख़्मी घरवारी सां गॾु प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त जवाबदार बाअसर सजाद शर, रिटायर्ड पुलिस ऑफिसर अब्दुल सत्तार शर, अमजद शर ऐं ॿियनि असांजे जीअं जंजाल करे छॾियो आहे। बेगुनाह घर ते हला करे हमिलो करे लठियूं हणी ज़ख़्मी करे फ़रार थी विया। असां बुज़दार वॾा थाने ते मज़कूर जवाबदार ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे। पुलिस खां मेडिकल लेटर वठी बुज़दार वॾा अस्पताल वियासीं, जितां डॉक्टर ठरी मीरवा रेफर कयो आहे। ठरी मीरवा अस्पताल में मुक़ररु डॉक्टरनी सर्टिफिकेट न ॾेई रही आहे। असांजे मुखालफ़तनि खां रिश्वत वठी आहे ऐं जवाबदार बेगुनाह असांजे ख़िलाफ़ रन ॿारे ॾिनो आहे। असां ग़रीब मुस्किन आहियूं। जवाबदार बाअसर पेशे वारा आहिनि। पैसे जी ज़ोर ते असां सां वॾियूं नाइंसाफ़ियूं पिया कनि। वज़ीर आला सिंध, IG सिंध, सूबाई वज़ीर सहित DIG सखर, SSP खैरपुर खां नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे ऐं जाइज़ सर्टिफिकेट न ॾींदड़ ठरी मीरवा अस्पताल जे डॉक्टरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।